नाज़रीन, भिरिया सिटी ऐं भरपासे जे बरसात मुतासिर इलाइक़नि यूसी खाई कासिम जे ॻोठ उर्स सोलंगी में फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइजेशन ऑफ यूनाइटेड नेशन जे सहकार सां लाइव स्टॉक खाते पारां जानवरनि खे 3 ख़तरनाक बीमारियुनि खां बचाव लाइ मास वैक्सीनेशन कैंप लगाई वई। उन हवाले सां ॾिसूं था राणा अब्दुल सत्तार जी रिपोर्ट। भिरिया सिटी ऐं भरपासे जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि यूसी खाई कासिम जे ॻोठ उर्स सोलंगीअ में फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइजेशन ऑफ यूनाइटेड नेशन के सहकार सां लाइव स्टॉक खाते ज़िले नौशेरो फिरोज पारां जानवरनि खे 3 ख़तरनाक बीमारियुनि PPR, FMD, लिम्पी स्किन डिजीज़ खां बचाव लाइ मास्क वैक्सीनेशन कैंप लगाई वई। कैंप में लाइव स्टॉक खाते जे डॉक्टरनि, अमले ऐं FAO जे अमलदारनि घर घर वञी 1500 खां मथे जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जी वैक्सीन कई। इन सिलसिले में लाइव स्टॉक के डायरेक्टर डॉक्टर हिज़बुल्लाह भुट्टो, डिप्टी डायरेक्टर नौशेरो फिरोज डॉक्टर अकरम राव ॻोठाणनि ऐं मालवंदन आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असल में हिन फ्लड में तमामु घणा नुक़सानात थिया आहिनि। माण्हुनि जा बि, जानवर बि वीचारा मरी विया आहिनि स्ट्रेस में। सो उन्हनि खे असांजी वैक्सीनेशन जो कमु त हूअं सॼो साल हलंदो आहे पियो, पर हिन दफ़े वरी FAO वारनि, फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइजेशन वारनि बि चयो त असां बि कुझु फ्लड अफेक्टेड डिस्ट्रिक्ट्स में कमु करणु चाहियूं था पियो। पोइ collaboration with the livestock department, animal husbandry wing of livestock department. So ये तकरीबन महीने खां वठी 8 ज़िलनि में, जंहिंमें नौशेरो फिरोज आहे, खैरपुर आहे, लाड़काणो आहे, दादू आहे ऐं उमरकोट आहे, थरपारकर आहे ऐं सांगड़ आहे, मीरपुर ख़ास आहे, जेके मोस्ट अफेक्टेड ज़िला हुया त उन्हनि में कमु कनि था पिया। ही जेके असां यूसीज़ जेके मोस्ट अफेक्टेड रेनफॉल में जेके यूसीज़ हुयूं उहे सिलेक्ट कयूं आहिनि ऐं इन यूसीज़ में असां कारपेट लेवल ते जेका आहे वैक्सीनेशन कयूं पिया, यानी को बि एनिमल टू एनिमल ऐं डोर टू डोर पूरी यूनियन काउंसिल में। ही असांजी जेका तालको भिरिया आहे तव्हांजो, उन जी 3 यूनियन काउंसिल आहे, 2 ऑलरेडी असां कंप्लीट करे चुका आहिनि, 3 यूनियन काउंसिल में हींअर जेको आहे सो कमु स्टार्ट थियो आहे। ये वैक्सीन थी आहे त असां वटि वरी अहिड़ो वाक़ियो पेश कोन आयो। उन खां अॻु में असांजे घणा वाक़िया थिया हुया ऐं तमामु सुठी टीम हुई, स्पेशली डॉक्टर राव अकरम जी महिरबानी आहे जंहिं असांखे माना सिलेक्ट कयो ऐं असांजे वटि बाबा हाणे तव्हांजे आहे बिले ऐं तव्हां करायो ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी। मंडा आग में मरी बि विया, ढोर काफ़ी असुल फुलकणा थी पिया पेरनि में, काफ़ी कमु कयो फर्स्ट क्लास, पाणी में अची अंदरि घर घर में बाक़ाइदे कई सघूं। बिल्कुलु त मां ग़रीब न करे सघंदो साईं, ग़रीब केॾांहुं करे सघंदो, न करे सघंदो। इन में त काफ़ी जानवर मरी विया, उन खां पोइ ही जो आया त उन में बि बचाव थी वियो। अॼु हिते जेके आहिनि लाइव स्टॉक खाते ऐं UNFAO जे टीम पारां जेको आहे हिन ॻोठ में 1500 खां मथे जानवरनि खे जेका आहे माल जे बचाव जी जेका वैक्सीन कई वई आहे ऐं हितां जा ॻोठाणनि जो ऐं ऑफिसरनि जो चवणु आहे त ही टीमूं जेके आहिनि ऐं हर यूसी में जेके वञी रोज़ाने जे बेस ते जेको आहिनि कमु करे रहियूं आहिनि त जीअं मालवंदनि जे जानवरनि खे जेको आहे बचाए सघिजे। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ TV न्यूज़ भिरिया।